मुबारक अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद मादनिल जूदि वल करम व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। अल्लाहुम्मा रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सल्लल्लाहु तआला अला हबीबिही सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल क़दीम व ख़िताबिहिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्ना फ़तहना लक फ़तहम मुबीना। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। बंदे परवरदिगार उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दोस्त दारे चार यार ताबे औलादे अली मज़हबे हनफी दार मिल्लते हज़रत खलील ज़ेरे साया गौसे आज़म खाक पाए हर वली। जखरे जहड़ो जवान दिसा को न दे हमें महड़ मड़नी मुरसले सरस संदस शान फ़कान बाब कौसैन औ अदना। मुयस्सर जिस मकान तहे आगे जो एहसान जहे हादी मेड़म हड़ो। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सलात शरीफ मोहब्बत से पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबिय्यिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। मौजा निहायत वाजिबुल एहतराम व तकरीम स्टेज ते तशरीफ फरमा उलमाओ हुफ़ाज़े किराम मुअज़्ज़ज़ मेहमानाने गिरामी खुसूसन सदर महफिल फ़कीर साईं खलीफा लाल बख्श अहमदानी साहिब मुख चौकी लाड़
ऐं पिंडाल में जेका भी प्यारी जमायत सगोरी अजीज दोस्त मुसलमान भावर मौजूद आहिनि सबनी जी खिदमत में अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जे फज़ल ऐं करम सां हमेशा हिन महीने मुबारक रबीउल अव्वल शरीफ में मोहतरम फकीर साईं अली मोहम्मद परिहार साहिब जे तरफा मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मीलाद शरीफ जी इन खुशी में ये हबीब करीम जे ज़िक्र जी भलारी महफिल सिंगारी वींदी आ। अल्लाह तबारक व तआला फकीर साहिब के आफियत वारी नेकिन वारी वली जमार अता फरमाए खास तरह से कोशिशों कंदड़ इन हवाले से पर दिल अजीज फकीर अल्लाह दिनू अल्लाह तबारक व तआला उन्हीं के भी सआदत नसीब फरमाए भी जेका भी परिहार बिरादरी आहे जेके प्रोग्राम जे इनेकाद में संदस साथ में रहन था दुआ कयो त शाद रब करीम सबनी जा बेढ़ा बरकतन मोहब्बतन सां शाद आबाद रखे। जेके भी महबूब जे जिक्र जी महफिल सजाइन यकीन जानियो या का गाल हर कंहिंजे वस जी कान्हे का जेकॾहिं केर बि अहिड़ी कोशिश करे थो तो यकीन जाने तो उन्हें सां रब करीम जी मददगारी शामिल है। अल्लाह करीम उनके घुरियो तदे सबनी आशिकन के गड करे हबीब करीम जे ज़िक्र जी कचहरी ही है सजाए थो शाल रब करीम सां सबनी के जेके भी ही है महफिल मुबारक बुधन था वेझो या परे खां कही आयो रब करीम शल सबनी के विख विख जो सोहणो अजर अता फरमाए। अजीज दोस्तों अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के दुनिया जहान में मोकलियो ऐं अव्हां के मालूम आहे पान करीम फरमाइंदा हुया अना अव्वलुन नबिय्यीन खिल्कन व आखिरुहुम बअसन औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हबीब करीम फरमायो त खिल्कत में पैदा थियण में मां सभनी नबियन खां पहिरीं आहियां पर अचण में सभनी खां आखिर में आहियां। हबीब करीम जो रब करीम सभनी खां पहिरीं नूर जी सूरत में अल्लाह करीम हबीब करीम के पैदा फरमायो ऐं पोइ जॾहिं अल्लाह करीम दुनिया जहान ते रहम करण थे चाहियो रहमतूं करण थे चाहियो त अल्लाह करीम पंहिंजे महबूब आखिरी ज़माने जे नबी सैयदना मुहम्मद करीम के दुनिया जहान में मोकिलियो। सभई चओ सुभान अल्लाह। तंहिंजो मतलब आहे हबीब करीम अल्लाह जी खास रहमत आहिनि रसूलुल्लाह के मोकिलियो ही इन जे लाइ वियो आहे जो रब करीम दुनिया ते रहमतों थे करण चाहे। चो सुभान अल्लाह। हबीब करीम जा प्यारा उम्मतियो
रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के भला जने मोकलणो ही आखिर में हुयो तो उन महबूब के रब करीम पैदा भी आखिर में करे हा, पर न पहरे महबूब के इन जे करे खलकियो वियो त हर ज़मानो उन महबूब जो ही हुजे। हर ज़माने में सभनी सा मेहरबानियों थियन त उन मोहम्मद करीम जे वास्ते सा थियन। जेकॾहिं कंहिं ते बि रब करीम बाज करण चाहे तो उन नबीयन जे इमाम जी रहमत जे बहाने सा करे। छो त अल्लाह ताला हबीब जी रहमत जो जिते जिक्र कयो उते ये कोन फरमायो तही के खास उम्मत जे लाए रहमता कई खास मखलूक जे लाए रहमता, पर रब करीम फरमायो मुस्तफा करीम आलमीन जे लाए रहमता है। समझ में गाल अचे तो मोहब्बत सा सुभान अल्लाह चवंदा हलो। रब करीम फरमायो तो हबीब करीम आलमीन जे लाए रहमत आहे। हाणे यो आलमीन सिर्फ आखिरी जमाने में ही तो कोन है को, पर मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मतियो कुरान करीम में रब करीम पंहिंजी जात जे लाए जेके अल्फाज इस्तेमाल फरमाया अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, हमद समूरो अल्लाह जी जात जे लाया जेको आलमीन जो रब। हाणे ये आलमीन कदह का है मुस्तफा करीम तक आखिर में आया ज़ाहिरी हयात मुबारक सा, पर आलमीन जो रब माना जेको जहानन के पाले पियो। हबीब करीम जी तशरीफ आवरी के तो 1400 साढ़ा 1400 साल थिया आहिनि, समझो था, पर जहान त हज़ारे सालन का अचन पिया। सोचण जी गाल आहे रब करीम पंहिंजे लाए फरमायो त हमद समूरो अल्लाह जे लाए आहे जेको सभिनी जहानन जो पालनहार आहे। ऐं उन रब करीम मुस्तफा जे लाए फरमायो त ए हबीब असां तोखे सभिनी जहानन जे लाए रहमत बनाए मोकिलियो। हाणे जहान अॻ में बि रहिया मुस्तफा करीम जे तशरीफ आवरी का अग में भी तो जहान हुया। हर शय जो जहान आहे मुस्तफा करीम उन सभिनी जे लाए रहमत बणजी आयो। तंहिंजो मतलब त पोयन के त महबूब मां फायदो मिलियो, पर अग में भी जेकॾहिं कंहिंसा फज़ल ऐं बाज रब करीम जी थी आहे तो उन में भी वसीलो मोहम्मद करीम जी जात जो। जोर से जो सुभान अल्लाह। छो त हबीब करीम सजे जहानन लाए रहमतूं आहिनि, सभिनी जे लाए रहमत। यो आलम इल्म वारा बेते बैठा आहिनि, हबीब करीम जा प्यारा उम्मती हजरत अल्लामा काजी बेसावी रहमतुल्लाह ताला अलैहि जिक्र फरमायो अल आलम मा युअलम बिहि सानि। आलम हर उन शय के चइबो जहमा कारीगर जो इल्म हासिल थी वने। सुभान अल्लाह चो जोर से। आलम हर उन शय के चइबो जहमा कारीगर जो इल्म थे। जेकॾहिं हाणे तव्हां ॾिसंदो सुहिणी का इमारत ठहियल आहे, तवज्जो आहे,
सोहणी का इमारत ठहियल ॾिसंदो पुछा कभी त हिन जो मिस्त्री केर आहे कंहिं बि शइ खे का बि शइ सुठी सोहणी ठहियल ॾिसजे त उन मां कारीगर जी ख़बर पवंदी आहे त हीअ कंहिं ठाही आहे सुठी शइ आहे सुठी कुर्सी ठहियल आहे कहिड़े दुकान तां वरिती आहे कारीगर इन जो केर आहे त हर शइ ते जेकॾहिं वेही करे नज़र कबी उन ते गौर कबो त उन जे कारीगर जी ख़बर पवंदी ऐं आलम हर उन शइ खे चइबो आहे जंहिंमां उन हक़ीक़ी कारीगर जी ख़बर पवंदी सुभान अल्लाह जेकॾहिं गौर कजे त आसमान सुभान अल्लाह कियां बग़ैर थंभनि जे छित सोहणी बीठी आहे ऐं हर नए आए ॾींहुं नए रंग सां नई मौज सां गौर कबो ख़बर पवंदी त ही जंहिं शइ इहा ठाही आहे जंहिं बीहारी आहे बग़ैर थंभनि जे उहा ताक़तवर ज़ात आहे रब करीम फरमायो सूरे क़ाफ में अफलम यंज़ुरू इला समाई फौक़हुम कैफ़ बनैनाहा व ज़य्यनाहा व मा लहा मिन फ़ुरूज रब करीम इरशाद फरमायो जेके अल्लाह जो इनकार कन था तवज्जो आहे जेके अल्लाह जो इनकार कन था छा उहे आसमान ॾे नथा ॾिसनि त असां उनखे कीअं बनायो सुभान अल्लाह जो ज़ोर सां फलम यंज़ुरू इला समाई फौक़हुम पंहिंजे मथां जेका आसमान जी छत बीठी आहे इन्हनि जे इन्हीअ जे तरफ़ नज़र नथा कनि छा छो नथा नज़र कनि कैफ़ बनैनाहा असां इनखे कीअं बनायो आहे हज़ारे सालनि खां वठी करे एॾी वसी अरीज़ छत बग़ैर थंभनि जे बीठी आहे असां इनखे कीअं बनायो आहे वज़य्यनाहा रब करीम जी ज़ात बरकात शान फरमायो ऐं असां इनखे सुहिणो सिंगारियो आहे सुभान अल्लाह सोहणियूं बत्तियूं बि हिन में लॻायूं ऐं रंग बि अहिड़ो प्यारो कयो इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह तआला अलैहि लिखियो आहे त जेकॾहिं हिन आसमान जो रुगो रंग अछो चांदीअ वारो हुजे हा केर बि इन ते नज़र खणी निहारे न सघे आहे या न उस समय हलंदा हूंदा न किथे अछो फर्श हुजे केर निहारे सघंदो कोन तंहिंजे करे बेहतर शायद इहो ई आहे त ॿाहिरि उस ते जेकॾहिं को मार्बल वग़ैरह लॻाई वञे त उहा का रंगीन हुजे ईअं न उस ते सफ़ेद शइ ॾे निहारण मसलो आहे इमाम ग़ज़ाली फरमायो त रब करीम जी करम नवाज़ी जो इन आसमान जो रंग अहिड़ो सुहिणो बनायो अथसि जो हर रोज़ ॾिस त नज़र वधे पई दिलि ख़ुशि पई सुभान अल्लाह जो वमा लहा मिन फ़ुरूज रब करीम इरशाद फरमायो ऐं अजीब ॻाल्हि इहा आहे त इन आसमान खे किथे बि को सोराख़ बि कोन्हे वल अर्द मददनाहा अल्लाह करीम फरमायो त ज़मीन खे असां ढिघेड़े छॾियो आहे वअल्क़ैना फ़ीहा रवासी रब करीम जी ज़ात बरकात इरशाद फरमायो असां इनखे
जबलन जो मेखू लगायो आहिनि मजबूत करे इनखे बीहारियो आहे। ही जबल जे कॾहिं सवे किलोमीटरनि ताईं मथे उभा बीठा आहिनि त इन्हीअ खां वधीक इहे जबलनि जूं मेखूं अञा ज़मीन में लॻल आहिनि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। या ज़मीन मजबूत किलन सां रब करीम बिहारे छॾिया। पर हज़रत अल्लामा अब्दुल रहमान जामी क़ुद्दस सिर्रुहु सामी उन पंहिंजी हिकिड़ी मोहब्बत जी ॻाल्हि कई आहे जेका चइबो त फिरी सिरी ॻाल्हि उते ई थी अची दंग करे। सुभान अल्लाह चओ ज़ोर सां। वो फरमाए तो सल्लल्लाहु अला नूरिन कसोशुद नूरहा पैदा ज़मीन ज़ुहबे ऊ साकिन फलक दर इश्क़ ऊ शैदा। जोर से जो सुभान अल्लाह। फरमाए तो अल्लाह करीम ने नूर जे मथा किरोड़े रहमतू नाज़िल फरमाए। जै नूर मां रब करीम ही जग जहान जोड़िया आहिनि। ॿिया नूर जेके ॿिया आहिनि सिज आहे, चंड आहे, तारा कतियूं कुतुब आहिनि। ही टेड़ू आहिनि, कतियूं आहिनि जेके बि सितारा आहिनि। सुरैया आहे जेके बि सयारा सितारा रब करीम जी ज़ात बाबरकात पैदा फरमाया आहिनि। ये सभई मोहम्मद करीम जे नूर मां ख़ल्क़िया आहिनि। उन ये नूर ते रब रहमतू नाज़िल करे कज़ो शुज़ूरहा पैदा जंहिंमां ॿिया नूर रब करीम पैदा कया आहिनि। ज़मीन ज़ुहबे ऊ साकिन फरमाए थो त ये पाणी जे मथा जेका ज़मीन बीठी आहे हज़ारे साल गुज़री विया लुॾे कान थी। कॾहिं कॾहिं थोरो झटको ईंदो आहे रब शलपनाह में रखे पर पाणीअ जे मथा ज़मीन बीही करे लुॾे कान थी त या मदीने वारे साईं जे मोहब्बत में बीठी आहे। हथ मथे करे जो सुभान अल्लाह। ज़मीन कंहिंजी मोहब्बत में साकिना महबूब मदीने वारे जे। सुभान अल्लाह। आशिकन लिखियो त मुस्तफा करीम जहे पाक सरजमीन ते आराम आहे। सुभान अल्लाह। जहे कब्र अतहर में अमर साइन सैयदा आमिना जो लाल महबूब करीम जहे जाए ते आरामिया इहा जाए अर्शे अजीम का वधीक भलारी। सुभान अल्लाह जो मोहब्बत सा इहा जाए जह जाए ते महबूब आरामी आहे। सुभान अल्लाह छो मदीने वाले साईं जी मुक़द्दस सरजमीन अर्शे अज़ीम का वधीक शान वारी इन जे करे त अर्शे अज़ीम ते अल्लाह जा अनवार तजल्लियात वसंदा आहिनि ऐं इन्हीअ सरज़मीन सां उन्हीअ पाक ज़ात जो जिस्म मुबारक मिलल आहे जेका ज़ात पाक पूरी कायनात जे ख़ल्क़ण जो सबब आहे। ज़ोर सां जो सुभान अल्लाह। तंहिंजे करे आशिक़ वरी वरी वञी उते
मदीने वारे साईं का खैरात पिनदा है। सुभान अल्लाह जो जोर से छा चवंदा है बुधाया सुभान अल्लाह। या शफीअल उम्मम लिल्लाह कर दो करम शाला बसदार वे तेरा सोहना हरम। हथ मथे करे जो सुभान अल्लाह। या शफीअल उम्मम लिल्लाह कर दो करम शाला बसदार वे तेरा सोहना हरम शाला बसदार वे तेरा सोहना हरम। मेरे हाथों में कासा है उम्मीद का हो बेकारी शहा मैं तेरी दीद का। जोर से जो सुभान अल्लाह। मैं सवाल ये करम तू नबी मुहतरम शाला वसदार वे तेरा सोहना हरम शाला वसदार वे तेरा सोहना हरम। जोर से जो सुभान अल्लाह। गोया में हाथ मथे करे जो सुभान अल्लाह। या शफीअल उम्मम लिल्लाह कर दो करम शाला वसदार वे तेरा सोहना हरम शाला वसदार वे तेरा सोहना हरम। सुभान अल्लाह। मुस्तफा करीम फरमायो त जेको बि मुंहिंजी मज़ार ते ईंदो मा मिन मोमिन युसल्लिमु अलैया इल्ला रद्दल्लाहु रूही फउसल्लिमु अलैहि औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मदीने वारे साईं फरमायो त को बि मोमिन मुंहिंजी क़ब्र ते अची करे मूं ते सलाम कंदो त रब करीम मुझो रूह मुबारक मुखे मोटाए दींदो आ। मां उनखे सलाम जो जवाब दींदो आहियां। हाणे इन में आलिमन जेका इश्क जी ॻाल्हि कई ॿुधायो त का घड़ी आहे जंहिंमें सलाम न थींदो हुजे। सुभान अल्लाह। पूरी दुनिया में करोड़े सलातो सलाम हर घड़ी हबीब करीम ते थियन पिया। मलाइका सजोरा अचन ऐं अञा उहा हदीस मुबारका हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो हर रोज सुबह जो 70,000 मलाइका आसमानन का लहींदा आहिनि। उहे अची करे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद व सलाम पढ़ंदा आहिनि। जॾहिं शाम थींदी आहे वरी 70,000 मलाइक सगोरा मथे चढ़ी वेंदा आहिनि। वरी ॿिया 70,000 मलाइक लही ईंदा आहिनि जेके सॼी रात हबीब करीम ते सलातो सलाम पढ़ंदा आहिनि। मुस्तफा करीम फरमायो जेके मलाइक सगोरा रवाना थींदा क़यामत ताईं वरी उन्हनि खे मौक़ो कोन मिलंदो। जेके वेंदा आहिनि से रोंदा वेंदा आहिनि आसमाननि जी अज़मत पंहिंजी जाइ ते। ॿिया जेके इज़त वारियूं जायूं आहिनि उन्हनि जूं बरकतूं पंहिंजी जाइ ते। पर ख़ुदा जो कसम आहे मोहम्मद करीम जे पाक इन हरम शरीफ जी जेका अज़मत आहे अहिड़ी जाइ त ॿी का दुनिया में आहे कान का। सुभान अल्लाह। हजरत जिब्राइल अमीन मलाइकन जो सरदार उन्हीं जी ड्यूटी रब करीम जॾहिं खां उनखे पैदा कयो त
तॾहिं खां रब करीम उन्ही जी ड्यूटी मुक़रर कई तुंहिंजो कम आहे सिदरतुल मुंतहा वटि अची अदब एहतराम सां बीही रब जा पैगाम मथा नाज़िल थियन उहे पैगाम अमानत बा सलामत खणी अल्लाह जे नबियन जे दरवाज़न ताईं पहुचा जिब्राइल वो अग में भी नबी सगोरा आया कह वट जिब्राइल अमीन 5 भेरा आयो कह वट 10 भेरा कह वट 50 भेरा सुभान अल्लाह कह वट 100 भेरा आयो आहे जिब्राइल अमीन आसमानन मां लही करे मुस्तफा करीम जे दरवाजे का अग में नबी सगोरन जे दरबार में जॾहिं आयो आहे वद में वद जेकर साबित आहे अला इख्तिलाफ रिवायात वद में वद जेकर आयो आहे त मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जी दरबार में आयो आहे इहा बे सवन में आहे 300 भेरा आहे यार यका वधीक आहे कई भी नबी सगोरे जी दरबार में जिब्राइल अमीन इन खां वधीक कोन आयो आ ऐं समझण जी ॻाल्हि इहा बि आहे अजीब ॻाल्हि आहे जो अॻियनि नबियन जूं उम्रियूं मुबारक बि 7 सालन में हुयूं कंहिंजी 300 साल कंहिंजी 900 साल कंहिंजी 1000 11 1200 साल अन्या कंहिंजी वधीक कंहिंजी घट कंहिंजी 700 साल एॾे ॾिघे ज़माने में भी जिब्राइल अमीन कंहिं वटि बि 7 सालन खां वधीक न आहे सुभान अल्लाह मुस्तफा करीम नबूवत जो ऐलान घड़ी उम्र मुबारक में कयो ॾाढे ॻाल्हायो 40 सालन जी उम्र मुबारक में ऐं विसाल मुबारक सां रब जे हुजूर में कॾहिं विया 63 सालन जी उम्र मुबारक में 40 खां 63 घणा थिया ॾाढे ॻाल्हायो 23 साल हिसाब जा कुछ पक्का थियो माशाअल्लाह 23 सालन जे मुख्तसर ज़माने में हजरत मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी रहमतुल्लाह ताला अलैहि लिखियो इन्हनि 63 सालन जे मुख्तसर तरीन ज़माने में हजरत जिब्राइल अमीन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में 24,000 भेरन खां वधीक आयो आहे जोर सां जो हाने हिसाब माशाअल्लाह तव्हांजो पक्को आहे कैलकुलेटर ते वञी करे हिसाब कजो त हर रोज़ इहे 23 साल जेके आहिनि इन्हनि खे महीननि में काउंट करे वरी ॾींहनि में हिसाब लॻाइजो त हर रोज़ जिब्राइल अमीन घणा भेरा सुभान अल्लाह चो जोर सां अञा मोहब्बत सां जो सुभान अल्लाह सला श्री मोहब्बत सां बढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह सभी बड़े आवाज सां बढ़ायो सल्लल्लाहु अलैका या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह चो सुभान अल्लाह एकड़ी गुजारिश ॿुधो ये किताब आहिनि हजरत अल्लामा मुफ्ती अब्दुल रज़ाक मेहरान सिकंदरी नालो अव्हां जो घणो करे ॿुधल हूंदो जबरदस्त जय्यद आलिम सालेह बानी वडी उम्र जो उन ये जया तवा के भली गाल इहा बुधाया
त अहले सुन्नत व जमायत जो सिंधीअ में बुखारी शरीफ जो शरह अॻ में कॾहिं बि किथे कोन मिलंदो हुयो, पर मुफ्ती साहिब अल्हम्दुलिल्लाह वो शरह बुखारी शरीफ जो लिखी करे मुझे ख्याल में त के 21-22 सिपारा जेके 9 जिल्दनि में अची चुका आहिनि। सुभान अल्लाह जो ज़ोर सां। हाणे बाक़ी थोड़ा सिपारा बुखारी शरीफ जा रहा आहिनि। सो मिस्कीन फकीर तबीयत जो माण्हू आहे, अल्लाह करीम उन खे खुश रखे, आफियत सां वॾी ॼमार माणे जो ई अहले सुन्नत ते अज़ीम एहसान पियो करे। पर उन गरीब मिस्कीन माण्हू हिकु हिकु किताब छपाइण बि लख थो खाए, सम्झो था। वरी ॿिए जिल्द छपाइण जे लाइ पैसा खपनि, तो वे तॾहिं थियनि जॾहिं हिकिड़ो जिल्द विकिरो थिए, कुझु जमायत आम मुस्लमाननि ताईं पहुचे, त जीअं रक़म कुझु गॾु थिए त वरी ॿियो जिल्द छपराइजे। तंहिंजे करे तव्हांखे गुज़ारिश आहे त ही किताब हिकिड़ो आहे मीलाद शरीफ जे मुतालिक़ नंढड़ा किताबचा जेके आहिनि, ॿियो नमाज़ जे मुतालिक़ आहे मिअराजुल मोमिनीन उन्हीं जे मुतालिक़ आहे, ऐं इहो ज़रूरी आहे जंहिंमें गुस्ल जा फर्ज़, वुज़ू जा फर्ज़, ॿियो सभु कुझु जेके असांजे बच्चनि जे लाइ दीन जूं सिखण जूं शयूं ज़रूरी आहिनि। महिरबानी करे ही तव्हां वठो त घर में हूंदो त तव्हांजा बच्चा इंशाअल्लाह पढ़ी फ़ाइदो वठंदा। शागिर्द हिकिड़ो तव्हांजी ख़िदमत में खणी थो अचे, अल्लाह करीम जंहिंखे बि तौफ़ीक़ ॾिनी आहे कोशिश करे पाण पढ़ण जे लाइ वठे, या कंहिंखे रब करीम एतिरी हैसियत ॾिनी आहे त उहो ख़रीद करे कंहिं मुस्लमान भाउ खे तोहफ़ो बि ॾेई सघे थो। सलाह शरीफ़ मोहब्बत सां बढ़ायो। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। या मोहब्बत सां बढ़ायो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। चो सुभान अल्लाह। अर्ज़ पे क़यम अल्लाह जा मलाइक सगोरा हर रोज़ 70,000 सुबह जे टाइम ते लही ईंदा आहिनि। 70,000 मलाइक सगोरा शाम जे टाइम ते लही ईंदा आहिनि, ऐं जेके वापसि वेंदा आहिनि से रोंदा वेंदा आहिनि। वरी उनखे वापसि मोटण जो क़यामत ताईं मौक़ो कोन मिलंदो। सुभान अल्लाह। हबीब करीम जा प्यारा उम्मती हिकड़ी हदीस मुबारका में आहे, मुस्तफा करीम जो हिकिड़ो मलाइक सगोरो इजाज़त वठी ख़ास आयो रसूलुल्लाह जी बारगाह में सलाम अर्ज़ करण जे लाइ। छा था सम्झो? हदीस मुबारका जो पस मंज़र थोरो डिघो पर आहे ॾाढो सुभान अल्लाह। हाणे मक़सद वारी ॻाल्हि त अॻिते आहे जेका मौज़ू जी मुनासिबत सां आहे, पर बुखारी शरीफ़ जी हदीस आहे, महबूब जे शान जी हदीस आहे। ॿुधण चाहियो त सुभान अल्लाह चओ भले आवाज़। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिकिड़ो सहाबी आहे, हज़रत हुज़ैफ़ा उन्हे जो नालो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में अचण जे लाइ इन हुज़ैफ़ा साईं जो घर मदीने खां थोरो ॿाहिर हुयो, छेड़े में वेठल हुयो, पर भरो घर हुयो। तंहिंजे करे बार बार
मुस्तफा जी बारगाह में इन्हीं जे करे बैठी को न सकंदो हुयो जो ने जी कुराड़ी अम्मड़ घर में रहंदी हुई बियो केर खिदमतगार को न हुयो तंजे करे अम्मड़ के छदे करे मुस्तफा जी बारगाह में अची न बे सकियो एकड़े भेरे अम्मड़ साण के अर्ज कई त अम्मा मेहरबानी मुखे करे इजाजत दे तमा अज सिजल थे जी नमाज वनी महबूब जे पुठा पढ़ा ऐ अम्मा ही गाल भी बुधाया त वन्या पंहिंजे लाइ भी महबूब खां दुआ कराया चा त तुंहिंजे लाइ भी दुआ घुराया चा सुभान सहाबी सगरो तो अर्ज करे अम्मड़ के त अम्मा इजाजत दे त महबूब करीम खां तुंहिंजे लाइ दुआ भी कराए अचा ऐं हबीब जे पुठियां सिजल थे जी नमाज भी पढ़ी अचा सुभान अल्लाह चो सो महबूब जी तिलावत छा था समझो खुदा तो जाने सीरत शामिया में एकड़ो वाक्यो जिक्र चल वाक्यो तो डिघो आहे पर तव्हां खे कम जी ॻाल्हि ॿुधायां रात थींदी हुई मुस्तफा करीम पंहिंजे घर में तिलावत कंदा हुया रात जो कुरान करीम जी त अबू जहल अञा अबू सुफियान इस्लाम कोन आंदो हुयो उहो अखनस बिन शरीक इहे जेके आहिनि उन टाइम ते जेके रसूलुल्लाह जा दुश्मन हुया खुदा जो कसम आहे त रिवायत में आहे रात थींदी हुई मुस्तफा करीम पंहिंजे घर तिलावत कंदा हुया एतिरो त मिठो आवाज हूंदो हुयो जो सॼी रात इहे दुश्मन मदीने वारे साईं जे घर जे भितियुनि खे कन ॾेई पिया क़ुरान करीम जी तिलावत ॿुधंदा हुया जोर सां अबू जहल सॼी रात जो कुरान ॿुधी सुबुह जो पिरहर फुटंदी हुई उन टाइम ते वेंदो हुयो पाण में ओचितो मिली विया हिक ॿिए खे चयो त हीअ छा छा कई तहीं ॿियनि खे झलियो वरी पाण पिया ॿुधो हाणे महिरबानी करे तव्हां त ईअं न कयो माण्हू छा चवंदा ओचितो सभई जो हिक ॿिए खे रस्ते ते मिली विया वाइदा कयूं त हाणे बस अॻिते कोन ईंदासीं ॿी रात थी वरी टई वॾा वॾा काफ़िरनि जा सरदार वरी पिरह फुटीअ ताईं सॼी रात मुस्तफा जो क़ुरान ॿुधूं चओ सुभान अल्लाह एॾो त मिठो आवाज़ एॾी त क़ुरान करीम जी तिलावत में लज़्ज़त हुई तो हुज़ैफा साईं अम्मड़ के अर्ज कयो त अम्मा इजाजत दे त वनी नमाज भी पढ़ी अचा पंहिंजे लाइ ऐं तुंहिंजे लाइ दुआ भी कराए हज़रत हुज़ैफा रज़ियल्लाहु ताला अन्हु जी आयो आहे अची दिसे त मुस्तफा करीम सुभान अल्लाह मुसल्ले ते तशरीफ फरमा आहिनि ऐं जमायत में हजरत अबू बकर सिद्दीक वेठो आहे चओ सुभान अल्लाह हजरत उमर फारूक उस्मान गनी हैदर करार वेठो आहे जलील कदर सहाबी सगोरा ओहे अशरे मुबशरा सहाबी जिनके मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि जी हयाती में मुबारक ॾेई छॾी हुई त तव्हां जन्नती आहियो चओ सुभान अल्लाह हुज़ैफा साईं आयो अची करे सिफ में वेही रहियो अदब सां नमाज अबी करीम जे पुठियां पढ़ाई क़ुरान करीम जी तिलावत ॿुधाई लज़्ज़त हासिल कयाई ईमान ताज़ो थी वियो आहे हाणे इंतज़ार में आहे त वेझ मिले त मुस्तफा खे अर्ज़ कयां अम्मा सां जेका ॻाल्हि करे आयो दुआ जे लाइ अर्ज़ करे वठां हबीब करीम जा प्यारा उम्मती हुज़ैफा साईं तो चवे महबूब करीम विरदन वजीफन में शुरू थी विया
कैसा भी कलाम को न पिया कन आऊं बेअदब में पासो वठी बैठो आहियां टाइम को न मिलो फुर्सत फरागत न मिली वेठे वेठे ओच तो एस ताईं जो बिलाल साईं इशा जी अज़ान हाने नमाज वरी पढ़ियम महबूब जे पुठियां नमाज इशा जी पढ़ाई हबीब करीम जो दस्तूर मुबारक यो हुंदो हुयो त इशा जी नमाज खां बाद में बाहर वेहंदा कोन हुया नमाज इशा जी पढ़ी फौरन असा जी कह न कह अमड़ साण जे घर तशरीफ वठी सुभान अल्लाह जो जोर से सुभान अल्लाह ओए मुस्तफा जी पाक बीबियों जेके कुरान करीम में रब करीम असा के मायरो करे दिनियो आहे ऐ पोके बदकिस्मत वरी उन्हन के भी घट वध ॻाल्हाए तो बहचो खुदा जा बान हो सोचण समझण जी गाल इहा आहे त जेकॾहिं 1500 साल बाद में अचण वारो जंहिंखे वज़ू जी भी सही खबर न हुजे गुस्ल जी खबर न हुजे कुरान करीम ऐं हदीस खां जंहिंखे का भी खबर न हुजे अजायो एहड़न ज़ाकिरन जे चक्कर में अची करे जेके दुनियादारी में रुगो ये महवे मगन लगा पिया हुजन जेके नफ्स परस्त हुजन उन्हन जे कूड़े मकर में अची करे जेकॾहिं एहड़न पाक बाज हस्तियुन खे ॻाल्हाए खुदा जो कसम उन्हन खे कुछ कोन थींदो पर ही पंहिंजी क़ब्र कारी उन्हन जो शान रब करीम वधाए छे मुस्तफा जी पाक बीबियों रब करीम फरमायो त या निसान नबी लस्तुन का हदिम मिनन निसा ए नबी पाक जी पाक बीबियों तहां दुनिया जे औरतन वांगुर ना आयो तहां जो शान निराला दुनिया जी का औरत तव्हां जड़ी कान थी सके छो त उन्हन जे पाक जिस्म सा मुस्तफा जो जिस्म टच सुभान अल्लाह जो सुभान अल्लाह अने होडा बुधायो सवेर अर्ज कयो त जह मिट्टी मुबारक सा मुस्तफा करीम जो जिस्म पाक टच थियो वहा मिट्टी अर्शे अजीम का वधिक शान वाली तब जह असा जी अंबड़ जो जिस्म मुस्तफा जे जिस्म सा लगो हुजे जोर सा जो सुभान अल्लाह अना मोहब्बत सा जो सुभान अल्लाह हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इशा जी नमाज पढ़ी करे घर रवाना थिया हजरत हुज़ैफा पियो चवे तम आऊं परेशान थी वियुसि हाणे छा कया मुस्तफा करीम रवाना थी विया आहिनि मूंखे का बि फुर्सत ॻाल्हाइण जी कान मिली आहे ऐं हाणे रात जो टाइम आहे मुस्तफा करीम जे करे घर तशरीफ वठी विया पोइ रब करीम अदब सेखारियो आहे सजी रात गुज़री वञे भले रसूलुल्लाह जे करे घर आए त तव्हां खे 12 सस नाहे करणो थक जी पियायो ने छो गर्मी भी आहे प्रोग्राम भी माशाअल्लाह मुसलसल बुधो पिया पर हाणे मुआ गुर तव्हां ॻाल्हायो त कोन्हे सुभान अल्लाह जोर सां चओ हथ मथे करे चओ सुभान अल्लाह सलाह शरीफ मोहब्बत सां बढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह हजरत हुज़ैफा साईं जो फरमाए रब करीम इन दरबार जा अदब सेखारिया हुज़ैफा साईं जो फरमाए त हाणे मुस्तफा करीम थिया रवाना
मां ये तकड़ो तकड़ो पुठियां हलियस। हबीब करीम जी आदत मुबारका छा हुई, पाण कॾहिं बि ईअं अॻिते वेंदे पोइते कंध मुबारक वराए कॾहिं न कोन ॾिसंदा हुआ। सुभान अल्लाह। या सुहणे जी सुहणी आदत जेकॾहिं न कंहिं सां ॻाल्हाइणो हुजे, पोइते जेकॾहिं केरु अचे पियो सहाबा अचनि पिया उन्हनि सां ॻाल्हाइणो आहे त हबीब करीम जे कंध मुबारक पोइते कोन वराईंदा, पर सैयदा आमिना साइण जो लाल महबूब करीम पाण पूरा फिरी वेंदा उन तरफ़ उन सां ॻाल्हाईंदा हुआ। सुभान अल्लाह। कई आशिक फरमायो अंदाज हसीनों को सिखाए नहीं जाते। सुभान अल्लाह। सोहना जेके भी अंदाज कंदा आहिनि उहे सिखारियल थोरे हूंदा आहिनि, पर सोहणो जीअं करे उहो वणंदो। सुभान अल्लाह। जो ज़ोर सां अंदाज हसीनों को सिखाए नहीं जाते, उम्मी लक़बी वो पढ़ाए नहीं जाते। हिस्सा नहीं हर एक का महबूब दिखाना, दूल्हब को महबूब दिखाए नहीं जाते। साथ मथे करे जो सुभान अल्लाह। हबीब करीम अॻिते वञनि पिया, पुठियां हुज़ैफा साईं अचे पियो। अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पोइते निहारियो कोन को, हेॾा तवज्जो कजो। मुस्तफा करीम पोइते निहारियो कोन को, हबीब करीम अॻिते तशरीफ़ वठी पिया वञनि। पुठियां ओचितो महसूस थियो आहे त केरु अचे पियो। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन